हाणे अवां खां अपडेट कयो पिया मटियारी मां अज़ीज़ गुल ख़ैबर जे रिपोर्ट मुताबिक़ त बीमारी जे बिस्तरे ते पयल हार मोनम जे उस्ताद पीर बचक मंगणार जी सकाफ़त खाते का बि सार न लधी। पंहिंजी ज़िंदगी जा 45 साल फन खे 30 साल सकाफ़त खाते खे अर्पींदड़ उस्ताद पीर बचक तक़रीबन 15 ॾींहंनि खां दिलि जे तकलीफ़ में मुब्तला आहे। उस्ताद पीर बचक मंगणार जो चवणु आहे त बीमारी जे बिस्तरे ते पयल आहे, कंहिं बि पर घुर न लधी आहे। फ़नकार असां खां सवाइ कुझु बि न आहे, असां आहियूं त फ़नकार सभु कुझु आहिनि, असां न आहियूं त फ़नकार कुझु बि न आहे। बीमार पियो आहियां, अञा ताईं मुंहिंजी कंहिं बि सार न लधी आहे, सकाफ़त खाते बि पर घुर न लधी आहे। ऐं अपील करियां थो त मुंहिंजी मदद करे हयाती बचाए वञे। मूंखे माली ताक़त न आहे। 2 साल अॻु शाह लतीफ़ एवार्ड सां नवाज़ियो वियो हो, सरदार शाह एवार्ड ॾियारियो हो। को बि अहिड़ो फ़नकार न आहे जंहिंसां गॾु मूं फ़न जो मुज़ाहिरो न कयो हुजे। फरज़ाना बार, फ़ाइज़ा अली, हना मारवी, शमा मारवी ऐं ॿिया मुंहिंजा शागिर्द आहिनि। सनम मारवी सां 7 खां 8 साल गॾु कमु कयो आहे। सरकारी तौर ते ॿाहिरियनि मुल्कनि में बि वियो आहे। लोकवर सां बि सिंध जी नुमाइंदगी कई। सेवण सचल ऐं भिटाई ते ड्यूटी ॾिनी आहे। भारत जे शहर दहली जे पुर में बि फ़न जो मुज़ाहिरो कयो आहे। इस्लामाबाद समेत PTV लाहौर, PTV कराची, PTV पेशावर ते कमु कयो आहे। सकाफ़त खाते खे अपील आहे त इलाज में मदद करे हयाती बचाई वञे। हाणे अवां खां अपडेट कयूं पिया मटियारी मां अज़ीज़ गुल ख़ैबर जे रिपोर्ट मुताबिक़ त मटियारी ज़िले में गर्मी जी मौसम जे आगाज़ सां गॾु माण्हुनि खे मेवनि जो बादशाह मिठो ऐं ज़ाक़े सां भरियल सिंधड़ी अंब जो बेसब्री सां इंतज़ारु हूंदो आहे। मटियारी ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अनबनि जा बाग़ आहिनि, जिन में कई अंबनि जे वणनि में गुलनि सां भरियल आहिनि। अंबनि जा मशहूरु क़िस्म सिंधड़ी, दसीरो, लाल गुलाब, पताशा, चौसा, शेदी, चौसा, नीलम, बगन, पाली, रताम, अनवर, रतूल, फजरी, सरवली ॿिया क़िस्म मार्केट में अचण लाइ तयार आहिनि। सॼो साल बेसब्री सां इंतज़ारु करण वारनि माण्हुनि जे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि जो पसंदीदा मिठो ऐं ज़ाइक़ेदार मेवे जो बादशाह अंब मार्केट में तयारु थी वियो आहे। कुझु ॾींहंनि में मार्केट में मेवनि जे स्टाइलनि जी ज़ीनत बढ़िजी वेंदो, जॾहिं त हिन साल गुज़िरियल बरसातनि जे करे अंबनि जे बाग़नि जा वण सड़ी राखो थी विया, जंहिंजे करे बाग़नि जे मालिकनि खे सख़्तु नुक़सानु पहुतो आहे। मटियारी, हाला, बेटिशा, खंडू, ख़ैबर, सेखा, टाखवंद जो खूह, न्यू सईदाबाद ज़िले भर में अंबनि जे मार्केटनि में पहुची विया आहिनि, जॾहिं त कचे अंब जी पटाई जो कमु शुरू थी वियो आहे, जंहिंखे पचाए करे मार्केट में वेकिरो कयो वेंदो। हाणे अवां खां अपडेट कयो पिया ठोयल मां फैज़ सुमरो जे रिपोर्ट मुताबिक़ त तालके ठोयल यूनियन कौंसिल मुसावा जे चेयरमैन मीर फिदा हुसैन खानो लाशारी हलफ़ खणण बैदि तक जे माण्हुनि, सियासी व समाजी अॻुवाणनि, शहरनि, सिविल सोसाइटी जे माण्हुनि, सहाफ़ियुनि, अज़ीज़नि पारां मीर फिदा हुसैन खानो लाशारी जे राशगाह ते वञी हार पाराए मुबारकूं ॾिनियूं। उन मौक़े ते सहाफ़ियुनि जे वफ़द सां ॻाल्हाईंदे हिन चयो त UC मुसावा जे अवाम जो थोरे थो आहियां, जिन वोट ॾेई वॾी अक्सरियत सां कामयाबु करायो, संदसि उम्मीदनि ते पूरो लहंदुसि। हिन चयो त PP जे मंशूर तहत अवाम जा बुनियादी मसइला हल करे अवामी ख़िदमत कंदा रहंदासूं ऐं मिलंदड़ बजट मां तकमी मीरट जे बुनियाद ते बिना कंहिं फ़र्क़ जे तरक़ियाती कमनि जो ॼार विछायो वेंदो ऐं अवाम जो पैसो अवाम ते ई ख़र्च कयो वेंदो। हिन चयो त ज़ाती ख़र्च ते ऑफिस ठाराए कंप्यूटर ऑपरेटर रखी करे अवाम खे हर सहूलियतूं फ़राहम कंदासूं।